मथे बीठो जवाब वारो हेठ उसूलिया कानूनिया तो सवाल करण वारो हेठ बीठो जवाब वारो मथे हेठ लइया मां तुझे बीठो न कर जिया जो मथे बीठो सुभान अल्लाह ये ते सजी जमात सुभान अल्लाह ने जो दो तो गिरन दे ना नहीं सकती यासीन सुभान अल्लाह जो तवज्जो है अल्लाह से ये रता के दुख दी दे मां समझा तो तमाजे चेहरे में तो तमाजो चेहरो ये महसूस तो थे सुभान अल्लाह भी न चवण जो मतलब इहो त या गोर सां अॻिते ॻाल्हि ॿुधो अॻिते छा थो थिए तवज्जो आहे नी असां टाइम में टाइट वेट फारना इन बल वरी पुजड़ो पनो आके जेरी बल मां हे पाजी मोबाइल बंद कई या तने कालू न थियो अचन न त अञा हिते दरवाजे ते ॿुधो त कालू शुरू थी वई पनो आके जो न मान त डर की यार ॾाढा मुड़सन के जे लठ के 11 मथा हाणे मां छा कयां वाह उसामा मते इब्राहिम सुभान अल्लाह चो सुभान अल्लाह ये छा वक़्त पछा जादा सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे खिलाफत नारे हैदरी सच्चा भे ठीक है बस वो माफ किया तो तुम जो तो की बस खलीफा बस मथे पुजाई छड़वा गाल जाहिर था कयो त ठीक न तो लगे ये जो कोप भाई वदरो को ढुक भरे रखो खलीफो पी दो अरे चोपी दई सही तो जी हां सही जी ड्यूटी है पर सैयद जो माल खाइण सोलो पेरे पियो तो माफी हथ मथे करे सुभान अल्लाह चो मां अल्लाह जे इज्जत ई जलाल जो कसम खड़ी तो चवा त इन सैयद जे घराणे जड़ो सखी घराणो को थींदो ही कोन ए इहो ही तो पंजतन पाक जो दरवाजो आ जेके हर तरह का दरवाजा बंद थी वेंदा पंजतन पाक जो दरवाजो उन्हनि जे लाइ भी खोलियल आहे हथ मथे करे भेजू दस्तगी वेंदा समझ आए हाणे टे सवाल जो जवाब ॿुधो जवाब कर बस इना तो ना तो चवे बस हाणे हथ कढा गल पूरी कर तुझो नालो छा है मोहम्मद लियाकत सुभान अल्लाह त चव मैं मुझे बच्चा दी तारीफ ते वेठो बि तो ठरे वाह खबर तो खुश केर थी जेको जेजो हूंदो आहे वो नते बि खुश थींदो आहे तव्हां सां आयो मां उहो ई हुनजे बचनि जा नौकर त ॿियो वसीलो आहे हिते बि नज़रूं नबीअ में मरण खां पोइ बि नज़रूं नबीअ में हेॾे मरे आयो सुभान अल्लाह जेॾी महिल इमाम आज़म फरमायो ईसाई हेठ लहिया जेडी मल जो लही आयो सजी जमाई ते हेरे बड़े हाय उस्ताद मोहम्मद इब्राहिम ही जेल खो वठी और नंढड़े मासूम खे 8 साल जी उम्र त हुई मथे वे आयो सुभान अल्लाह ये जिसे बाने काम करे वो सुभान अल्लाह चो जेडी मल जो मथे बिहारियो इमाम आज़म फरमाया ओ ईसाई हाने सवाल कर हाने सवाल कर जैसे सवाल इहो आ लफ्ज़न के कैच कयो दिल में फीद कयो सवाल इहो आ त अल्लाह ताला हीयर छा थो करे इमाम आज़म इमाम अबू हनीफा फरमायो करे ईसाई खुदा हीयर यो कम तो करे तो के हेठ तो व्यारे मुके मथे तो व्यारे हाथ मथे करे सुभान
उन ईसाईअ जे ज़बान में लफ़्ज़ निकिता साईं, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। कलमा पढ़े मुसलमान थी, हथ मथे करे भेजी दस्तगीर जनाब। बस इते हिकड़ी वॾे अरसलान आयो आहे तॾहिं तो ॻाल्हि कया, न त ॻाल्हि खे हाणे ख़तम कर। बस हथ मथे करे भेजी दस्तगीर जनाब। हाँ सही, हाँ असां बि हलूं सही तव्हां सां। हाँ जीअं तव्हांजी मर्ज़ी। तवज्जो आहे? अल्लाह से ताकि ॾुखियो ॾींहुं न ॾे। हिकिड़े खे दिलि में ख़्यालु थियो वक़्त जे बादशाह खे त ख्वाजा खिज़र जो दीदार कयो। कंहिंजो? ख्वाजा खिज़र में पढ़ी पढ़ंदो आहे बैतुल्लाह में, टे पढ़ी मगरिब इशा पढ़ंदो आहे मदीने में। हथ मथे करे सुभान अल्लाह त केतिरा वक़्त जा कामिल वली उन जी आश कयूं त मुलाक़ात थिए। पोइ उन जी निशानी कहिड़ी आहे? मिलण मुलाक़ात जी सुञाण जी निशानी कहिड़ी आहे? जेॾी महिल हथ मिलाए पोइ न इन अंगूठे में वरी उनखे हॾूं खोली। तवज्जो आहे? एॾो भेड़ा कर्ज़ चढ़ी थो वियो अथव जो सुभान अल्लाह। मां का बदता जे डर के जे दुकानदार ने कही मां केड़ो दो कयो हथ मथे करे सुभान अल्लाह चो। मोहम्मद अली तू जी गाल नथो कया यार। वाह वाह। सो तो मोहम्मद अली को वठदा कयो अथई त सही न दुकान को। हां सही आ। असां के रुगो कयो मुफ्त में जा पो हाने तू पाण वञा हथ मथे करे भेज दस्तगीर जनाब। दिल में ख्याल कई के जो दीदार कयो ख्वाजा ख्वाजा ऐलान कई छा कई। अब हेरे गाल ॿुधो जेको ख्वाजा खिज़र जो दीदार कराए उनखे लख रुपयो इनाम। घणो? पर ॿुधो लख हीअं ॿुधी करे भॼंदा त ईंदो पर हिकिड़ो शर्त आहे जेकॾहिं दीदार न थियो मुंडी उते लाहींदो सावा। सही आहे? हाणे सही ऐलान थी वियो पर ॿुधो जेको हाणे एडवांस मूंखे वज़ाइफ़ ॾेई वेंदो न लख रुपयो हुनजो इनाम आहे। उन वक़्तु लख जो वॾो वेंदो पर 50,000 एडवांस अथसि। न दीदार थियो त पोइ ॾींहं जा तारा ॾेखारींदोसां। हाणे सही तो असां ॼणनि केतिरनि चयो त वञूं पर इहो न दीदार न थियो त पोइ अलाए छा थींदो। ठीकु आहे। हिकिड़ो हो ग़रीब। केरु? ग़रीब जो ॿार जाॾे ताॾे तयार। बसि जेॾी महिल महल आई त बरोड़ो टुपी वरी ओॾो ई उनखे घर वरी अचे थो पोइ बुख था मरो वञ हाली 50,000 त वठी आहे वज़ाइफ़ मिड़ई रही अचेसि। हाली तो 50,000 खाई हाली तो ठठो कयो पोइ ॾिठो वेंदो। उनजे घर वारीअ खे ख़बर हुई त काती वई त बि मुंहिंजे पुरुष ते वहंदी मूंखे छा थियो। थकजी पिया चलो सभिनी खे घर वारीअ जा हथ लॻल आहे। सुभान अल्लाह। तवज्जो आहे? हिकिड़े मौलवी साहब चयो त जन्नत न खपे वजा त हिकिड़ो हमरा उथी बीठो न सही न मूंखे जन्नत न खपे। जहिड़े छो जॾहिं मुंहिंजे घर वारीअ जो नालो जन्नत आहे भेण हाणे मारे वेंदो अथई। अलाए परे निकिरी वियासीं अलाए छा हेॾे वञिणो कोन हो। हाणे ठही आयो लॻाए थियोसीं जेॾी महिल जेको ख्वाजा खिज़र जो दीदार कराए लख रुपयो इनाम। हाणो ज़बान सां चओ हाणो उन ग़रीब जे ॿार छा कयो अची करे बादशाह जे ॿाहिरि अची घिंड सदा हीअं ॻाल्हि ॿुधो वाह वक़्त जे बादशाह खे चयो त मां वज़ाइफ़ मां ॾींदोसां पर बादशाह न सही आरसी पोइ उहे ओजागो कंदा कोन न। ओ जागो करे तो मां वज़ाइफ़ दियां
इहा ॻाल्हि के वञी बादशाह खे कई उस्ताद ज़ुल्फ़कार जेॾी महिल जो ॻाल्हि कयो त बादशाह चयो बाबा खे इश्क़ आहे ख्वाजा खिज़र सां मूंखे निंड फिटाइणी पई त निंड फिटाईंदासीं मगर साईं जो दीदार ते तवज्जो आहे डॉक्टर सुभान अल्लाह सुभान अल्लाह इलाही तो करे छा बेटा सुभान अल्लाह अल्लाह पे रहम करे जेॾी महिल वज़ाइफ बादशाह खे ॾिनई साईं हे वज़ाइफ तई पढ़ो हे ॾिस फकीर तो फंद न त वॾो अकुल मंदू साईं हेॾे ॾिसो ख्वाजा खिज़र जो दीदार न थिए हथ न ॾिजा जल्दी करे एडवांस ॾे उन बि कढी ॾिना हुन जो हाणे मां बादशाह आहियां हे काॾे वेंदो ग़रीब जो ॿार हे अचे ॾियोसि खयूं हाली त इहो ॿार लोॾींदो थो अचे 5000 जो नोट छा था सम्झो लय थी वियसि हाणे लय जी ख़बर अॻिते पवंदी जेॾी महिल बादशाह खे तहजीद जे टाइम जो वज़ाइफ ॾिनई वज़ाइफ करे 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 8 ॾियारा मोहम्मद अली साईं अखियूं ॻाढ़ियूं थी वियसि बादशाह जी दीदार थियुसि ई कोन अरे ए वज़ीर काॾे विया वज़ीरनि खे चए अरे हेॾे था छो वञो हे फिलाड़ो हे ग़रीब जो ॿार मूंखे वज़ाइफ ॾेई वियो 8 ॾींहं भेड़ा मां निंडूं फिटाए मुंहिंजी हालत ई ख़राब थी वई आहे मूंखे ख्वाजा खिज़र जो दीदार न थियो इनखे त हेॾे टके छो पोइ बादशाह हूंदो 18 जो त नौकर हूंदा 24 जा ईअं साईं ॿिया जीअं बाज़ चूज़े खे खणे ईअं जो वञी खयोसि वरी मुरीर में सुभान अल्लाह चओ जेॾी महिल जो हीअ खयूं हाणे साईं ग़रीब जो ॿार वरी बरड़ो टपी एॾो सॼो खणी ॻोठो कढ कई माण्हुनि चयसि यार हेॾे छो यार तव्हां बादशाह जा नौकर थी विया हिन ग़रीब खे अची वरितो अथव की बादशाह जो हुकुम आहे वज़ाइफ ॾेई आयो पैसा खाई वियो बादशाह 5000 ॾिनासि पोइ तव्हां बि कोई ज़िमो खणेसि त पोइ असां छॾियूं तव्हां बि कोई हले हुन चयो इहा त ॻाल्हि ॿोरी आहे ज़िमो केरु खणंदो वठी वञोसि क्या चाहिए वठी वञोसि पर टेलीफोन मोबाइल त कोन हुन खे ॻाल्हि ॿुधाई हुन खे जेॾी महिल जो ॻाल्हि ॿुधायो हलंदे यार बादशाह घुरायो आहे फिलाणे खे हलो भला ॾिसूं छा 1000 मजमो अची गॾु थियो तारे यारीअ जी ख़ुशबू हले थी पई जेॾी महिल जो 1000 अची मजमो गॾु थियो सभिनी चयो ॾिसूं भला मज़ो छा थो करे बादशाह चयो मुंहिंजा वज़ीर घणा चयोसि 3 हाँ पोइ हेॾे ॻाल्हि ॿुधो ए जेको पर्सनल वज़ीर आहे उनखे बि कढियोसि हिकिड़ो तख़्त ॿियो टियों चौथो 4 तख़्त लॻायो वज़ीरनि खे चए ॾे वियो उन वज़ीरनि खे विहारे हाणे बादशाह थो चवे सॼी जमायत हेॾे निहारियो वज़ीर ने इशारो कई हेॾे वज़ीर हिन जो मुंहिंजा पैसा खाधा हिन खे छा कयां चइसि मुंहिंजी दिलि थी चए त कुता छॾियोसि त हिन खे फाड़े अच्छा त उन मजमे में हिकिड़ो शख़्स वेठो पुल ॾेई उथियो ओ बादशाह सलामत हाँ सही इहो सही थो चई इहो सही थो चए साईं बादशाह चयो हाणे मां थो ॻाल्हायां पंहिंजे वज़ीर सां हे चयो दरवेश उथी बीह रहिया हा सही थो चए उनखे चए वे वज़ीर खां पुछा कई उन चयो सही कुता छॾियो साईं अच्छा बादशाह वरी ॿिए वज़ीर खे चयो तुंहिंजो छा रायो आहे त उन चयो साईं मुंहिंजो रायो इहो आहे त इनखे तईअ जे तेल में छामी तईअ जे तेल में जीअरो लायोसि छा लायोसि जीअरो ई लायोसि त उन चयो त हा जीअरो लायो त उहो मजमे में वरी शख़्स उथी बीठो साईं ओ साईं बादशाह सलामत इहो सही थो चए सही थो चए अरे मां तो पुछा हिन को हे सही थो चए सही
बादशाह जो हाणे हिन जाबू जो कम त कोन्हे मां पुछां पंहिंजे बंदे वरी टे खां पुछे तू जो छा ख्याल हो उन चयो साईं मुंहिंजो ख्याल इहो आहे त इनखे हीअ गतरा गतरा कर गतरा गतरा कर ज़बान सां चओ गतरा गतरा कर छा कर गतरा गतरा कर गतरा गतरा करे ख़बर पवे त बादशाह सां कूड़ कीअं ॻाल्हाइबो वरी उहो शोसो थी बीठो हा सही हा इहो सही थो चवे साईं हे सही थो चवे अरे बादशाह चयो त हाणे मां यकीन ॾे तवजह थो कयां ही त हर रगीची बची वियो हाणे बाक़ी घणा वज़ीर बचा हिकिड़ो साईं हिकिड़ो पर तवजह आहे न हाय हाय अलाह सही आहे तव्हांखे ॾुखियो ॾींहुं न ॾेखारे आमीन जेॾी महिल चौथे वज़ीर जो वारो आयो उनखे चयई त तुंहिंजो रायो छा आहे उन चयोसि मुंहिंजो रायो इहो आहे त उहो ग़रीब जो ॿारु आहे साईं माफ़ करेसि साईं हाय हाय वाह 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 हथ मथे करे सुभाणे अल्लाह सुभान अल्लाह छा चयई गरीब जो ॿारु साईं हिनखे माफ़ कयो साईं वाह 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 बसि एतिरो लफ़्ज़ चवण हेॾे वॾे ॾियारियो वरी उहो मच में मुहबरा उथी बीठो हा साईं हा हे सही थो चए साईं सही थो चए सुभान अल्लाह छा चयई सही थो चए बादशाह चयो डर कीअं वरो ऐं छॾियो हिन ग़रीब जे ॿार खे इहो जेको हर पुल ॾेई थो थिए उथे इनखे त हेॾो वठी अचो हाय हाय अॼु इनखे ॾिसां हाय हाय वाह वाह छा चयई अॼु हिनखे ॾिसां हिन ग़रीब जे ॿार खे छॾियो इहो जेको हर पुल ॾेई थो थिए इनखे हेॾो वठी अचो हा बादशाह जा नौकर जो विया त फेराए बादशाह जे स्टेज ते जेॾी महिल जो स्टेज ते खणी आया हेॾे वॾे ॾियारियो त उन जे चेहरे में को अहिड़ो त रोब हुजे बादशाह खे इहे अखियूं अखियुनि में मिलाए चएसि त छाते मथे घुरायो अथई हाय हाय हा वाह 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 सुभान अल्लाह मथे करे सुभाणे अल्लाह जा वाह छो घुरायो अथई उन चयो इन जे करे घुरायो अथई हो थो चवे त तईअ खे तेल में विझण सही थो चवे हो थो चवे कुता बचनि चए थो सही थो चवे हो थो चवे गतरा गतरा कर हे थो चवे सही थो चवे हे थो चवे माफ़ कर हे तू थो चवे सही थो उन चयो बादशाह ख्वाब जो भी ताबीर थींदो आहे हाय हाय ॻाल्हि जो भी ताबीर थींदो आहे पुछो त करे ॾेखारियनि बादशाह वॾो अकुलमंद हो लफ़्ज़नि ते तवजह कई त यार ॻाल्हि वॾी कम जी थो करे उथी बि करे इस्तक़बाल कयो मुंहिंजे रहबर कामिल जो शहज़ादो साईं सैयद गुलाम छाजी हा साईं मां नई गाॾी वठी आयो आहे हथ मथे करे भेज दस्तगीर जो नालो दस्तगीर वाह वाह सुभान अल्लाह हाणे जीअं चओ साईं ॻाल्हि पूरी कया हा तव्हांजो गुलाम चाचे अचे हथ मथे करे भेजो दस्तगीर जो नालो कुर्सी खणी आ कुर्सी बार